बाक़ी ज़रूर हुकुम आहे मञणो आहे। मां वेठुसि 5-10 मिंट उते वेठुसि, उते जेको कुझु करिणो हो उहो कयो। उते वेठुसि मां बेहद ख़ुशि थियुसि। अखियुनि मां ॻोढ़ा पिया हलनि ऐं ख़ुशि बि थियुसि। 1400 साल खां पोइ जंहिंजी औलाद आहियूं उन पाण 1400 साल खां पोइ बि सुञातो ऐं पंहिंजो कयो ऐं पंहिंजो कयो। माण्हू हैरान थी विया, इहो हिकिड़ो माण्हू मथे अलाए कीअं वेठो आहे, अलाए छा ॻाल्हि आहे। को पुछे कोन पियो, रुॻो हैरान हुजनि त मथे छो वेठो आहे। पोइ मां 10 मिंटनि खां पोइ मां इजाज़त वठी लही वरी हेठि वेठुसि। उते वेही पढ़ियुमि, पर मुंहिंजी दिलि में ख़ुशी बि हुजे दुख बि हुजे। इहो अल्लाह साईं जो करम ऐं अली साईं जो करम हो जंहिं 1400 साल खां पोइ बि पंहिंजे बचन खे सुञातो। अल्लाह साईं जो हबीब, अल्लाह साईं जा इमाम सब अंबिया हज़रत नूर सुबानी अवां सभिनी खे ख़ुशि रखे ऐं अवां जा जेके नेक इरादा आहिनि उहे क़बूल करण फरमाइनि। ऐं अव्हांखे बि इहो ई अर्ज़ु आहे तव्हां बि सचनि दिलनि सां पोइ राति जो आवाज़ ज़िक्र कंदा कयो। जंहिंखे जेतिरो कुझु अचे उहो पढ़े, जंहिंखे न अचे उहो सिर्फ़ु अल्लाह अल्लाह करे, उहो बि काफ़ी आहे। इहा महिरबानी करे ऐं निमाज़ खे क़ाइमु रखो।